बेरणी अवामी तहरीक जे अॻवान कामरेड दोस्त अली कटोड़ जी 7वीं वरसी इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। उन मौक़े ते अवामी तहरीक तरफ़ां बेरणी में जलसे आम करे खेसि ज़बरदस्त ख़िरादत तहसीन पेश कई वई। अवामी तहरीक अॻवान दोस्त अली कटोड़ जे आख़िरी आरामगाह ते गुलनि जी चादर चाढ़े खेसि सलामी ॾिनी वई। वर्सी तक़रीब में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद, सिंधी हारी कमेटी जे मरकज़ी आर्गेनाइज़र अली नवाज़ डायरी, अवामी तहरीक जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सत्तार रिंद, क्लासिकल आर्टिस्ट असफंद यार खटक, अवामी तहरीक ज़िले सांगा जे सदर राणू कुंडाणी, आलिम लेगारी, होशमद ख़ासखेरी, अकील माकुरानी, खादिम कटोड़, तालुब हुसैन कटोड़, आशिक़ सेठड़ ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार चयो त दोस्त अली कटोड़ हिकु खाहोड़ी किरदारु हो, ऊंदहि में जोत जलाइण वारो किरदारु जंहिंखे असीं चऊं। सिंध जे हक़नि जी हासिलात वारी जिदत में दोस्त अली कटोड़ जो मिसाली किरदारु रहियो आहे। दोस्त अली कटोड़ साह जी आख़िरी घड़ी ताईं जिदत जो मैदान मल्हायो ऐं लतीफ़ जे खाहोड़ी इनकलाब किरदार जो अमली रूप इख़्तियार कयो। दोस्त अली कटोड़ अवामी तहरीक तरफ़ां हलंदड़ जिदत जी अॻूणी वारो किरदारु पिणु अदा कयो आहे। कैमरामैन टीम सां गॾु लियाकत अली खोसो, मीडिया HD न्यूज़ जाम नवाज़ अली।